नास्टीन अहम ख़बर है आगाह कंदासीं अवां के पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जी 27वीं वरसी के मौके ते भेटा पेश। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जी जमहूरियत पसंद सोच ऐं सॼी ज़िंदगी अवामी हक़नि लाइ सरगर्म रहण मसले रहा है। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो के मुल्की तारीख़ जे हिक कदी साज़िश तहत क़त्ल कयो वियो। बीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो के क़त्ल करण जी साज़िश इहा हुई त हिक भुट्टो के निशानो बणाइण लाइ ॿिए भुट्टो के मारियो वञे। आवाम जी सियासी वचमूरी आज़ादी ऐं मुआशी हक़नि ख़ातिर भुट्टो ख़ानदान जूं ॾिनल क़ुर्बानियूं बेमिसाल आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जो इहो चवणु आहे। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। चीफ रिपोर्टर शबीर लाशारी लाइन ते मौजूद आहे। जी शबीर, आगाह कजो। पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जी शहादत वरसी के मौके से पैगाम ॾींदे चयो आहे त शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जमहूरियत पसंद सोच ऐं सॼी ज़िंदगी अवामी हक़नि लाइ सरगर्म अमल रहियो ऐं उनजी जेका सोच हुई उहा असांजे मसइले रहा है। हुन चयो शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो खे मुल्की तारीख़ में एक अहिड़ी साज़िश तहत क़त्ल कयो वियो जेका साज़िश अॼु ताईं खुली साम्हूं न अची सघी आहे। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे क़त्ल करण जी जेका साज़िश उहा हुई त हिकु भुट्टो खे निशानो बणाइण लाइ ॿिए भुट्टे खे जेको आहे मारियो वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त अवाम जे सियासी जमहूरी आज़ादियुनि ऐं मुआशी हक़नि जे ख़ातिर भुट्टो ख़ानदान जेके क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि उहे मुल्की मिसाल आहिनि। हुन चयो शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जी क़ुर्बानी रायगाह न वेंदी ऐं असां हुनखे ज़ाया थियण न ॾींदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त असां पाकिस्तान के जमहूरियत तरक्की ऐं मसावात जो घर बणाए शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे ख्वाब खे हक़ीक़त बणाईंदासीं। जी ठीकु आहे शबीर, अवां जी महिरबानी।